सवाल कयो आहे अख़्तियार अली बलोच। उहो त चए त वुज़ू में ॻाल्हाइणु जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वुज़ू जे दौरान बग़ैर ज़रूरत जे आम कलाम करणु इहो ख़िलाफ़े अदब आहे, पर जेकॾहिं जवाबु ॾियणु ज़रूरी थो सम्झे त उन सूरत में जवाबु ॾेई सघे थो ऐं इहो ख़िलाफ़े अदब बि न आहे। जीअं अल मौसूअतुल फ़क़ीहा जे अंदरि आहे अन तकल्लुम बिकलाम नास बग़ैर हाजतिन असना अल वुदूए ख़िलाफ़ुल औला। इन किताब जे अंदरि आहे त वुज़ू जे दौरान माण्हुनि जहिड़ो कलाम करणु बग़ैर कंहिं ज़रूरत जे इहो ख़िलाफ़े औला आहे। ऐं अॻियां आहे त वइन दअत इलल कलामी हाजतुन यख़ाफ़ु फ़ौतहा बितरकी लम यकुन फ़ीह तरकुल अदब। पर जेकॾहिं कलाम अहिड़ो आहे जंहिंमें जवाबु ॾियणु ज़रूरी आहे, जेकॾहिं जवाबु न ॾींदो त इहा ज़रूरत रहिजी वेंदी, उन सूरत में जवाबु ॾियण में को बि हर्ज़ु न आहे, ख़िलाफ़े अदब न आहे। इन इबारत मां मालूम थियो त वुज़ू जे दौरान ज़रूरत खां बग़ैर कलाम न कबो, जेकॾहिं ज़रूरत आहे त कलाम करे सघिजे थो। अहिड़ी तरीक़े सां फ़तावा हिंदिया ऐं फ़तावा शामी में आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।